हिन शब्द में हुननि संत मत खे हर पहलूअ खां निहायत चङी तरह खोले सम्झायो आहे। फरमाइनि था त इहे आत्मा तंहिंजो पति इहो परमात्मा आहे, परमेश्वर आहे, अकाल पुरख वाहिगुरु आहे, जंहिंजा हज़ारे बल्कि अनेक नाला असां प्यार में अची रखिया आहिनि। इहो परमात्मा सचखंड में वसे थो। आत्मा माया जे ॼार में फाथल आहे। जेसिताईं इहा आत्मा पंहिंजे पति परमात्मा सां मिलाप न कंदी तेसिताईं सौभागण न थींदी ऐं न की जन्म मरण जे दुखनि ऐं देह जे बंधननि खां छुटकारो पाए सघंदी। केतिरनि संतनि महात्माऊं आत्मा ऐं परमात्मा जे रिश्ते खे स्त्री ऐं पतीअ जो रिश्तो करे बयानु कयो आहे। गुरु नानक साहिब, कबीर साहिब, स्वामी महाराज, स्वामी जी महाराज जन बि इन खे स्त्री ऐं पतीअ जे रिश्ते सां यादि कनि था। राम कृष्ण मिशन वारनि इन खे माउ ऐं पुट जो रिश्तो कोठियो आहे। अहिड़ी तरह क्राइसिस उन खे पीउ ऐं पुट जो रिश्तो करे छॾियो आहे। उन्हनि सभिनी रिश्तनि में कहिड़ी चीज़ साॻी आहे, इहो आहे प्रेम ऐं प्यारु। इन करे आम चइबो आहे गॉड इज़ लव एंड लव इज़ गॉड, यानी परमात्मा प्रेम आहे ऐं प्रेम जो ॿियो नालो आहे परमात्मा। असीं मालिक सां प्रेम करे ऐं हिन जी भॻतीअ करे ई वापसि वञी हिन सां मिली सघूं था। असांजी आत्मा परमात्मा जे अंश आहे। असीं इन मालिक खां पिछड़ी माया जे ॼार में फांसी पंहिंजनि कर्मनि जे अनुसार हिन 84 जी झंझाल में क़ैद आहियूं। कॾहिं हिकु हंधि था जनम वठूं त कॾहिं ॿिए हंधि, ऐं जिते बि जनम वठिजूं था उते दुख ई दुख, मुसीबतूं सहणियूं पवनि थियूं। कंहिं बि जामे में सुख नथो मिले, शांती प्राप्त नथी थिए। असीं ॾिसो वेठा त कहिड़ी तरह हज़ारे जानवर असांजे खोराक वास्ते जज़्ब पिया कनि। कहिड़ी तरह संदन रोअण, पिटण, चीजण, चिल्लाइण जे बावजूद बि असीं संदन गांइ ते छुरियूं हलायूं था। कॾहिं मन में इहो वीचार कयो अथव त जेकॾहिं असीं पंहिंजे कर्मनि कारण इन्हनि जोनियुनि में जन्म था वठूं त पोइ असांजो कहिड़ो हाल थींदो? असीं दुख महसूस कंदासीं या सुख? ढगे जे जामे जी हालत ॾिसो, वेचारो थकिजी करे थो पवे। ज़मीनदार उन खे सूओ हणी उथारण जी कोशिश करे थो। घोड़े जे जामे जी हालत ॾिसो, कहिड़ी तरह मथसि ॿार लटकियल हूंदो आहे ऐं चाबुक मथां चाबुक लॻंदा अथसि। हेठियुनि जोनियुनि जी हालत त बयानु छा कजे। इंसान जे जामे खे ॾिसो, जंहिंखे अशरफ अलमाज़ कोठियूं था। महात्मा हिन खे टॉप ऑफ द क्रिएशन यानी सृष्टि जे शिरोमणी ॾिसनि था। हिंदू महात्मा इन खे नर नारायणी देह सम्झनि था, पर इन जामे में कंहिंखे सुख नथो मिले, शांती प्राप्त नथी थिए। कंहिंखां बि पुछी ॾिसो, हर को दुखनि सां भरियल नज़र अचे थो। को औलाद खां तंग आहे त को औलाद जे हुअण सबबु दुखी आहे। कंहिंखे सिर्फ़ु वसूल करण जी चिंता आहे त कंहिंखे कर्ज़ ॾियण जी फ़िक्र आहे। को बीमारी कारण दुखी आहे त को बेरोज़गारीअ सबबु तंग आहे। सदाईं क़ौमनि, मुल्कनि, मज़हबनि जा झगड़ा छिड़ियल रहनि था। केतिरनि अरबनि जा खून थी विया आहिनि, केतिरियूं औरतूं विधवा थी वियूं आहिनि। जंहिं नगरीअ में इहा दुर्दशा आहे त ख़बर नाहे मौत केॾा महिल अची ऐं कंहिंजे हथां अचे। इन्हे नगरीअ में सुख ऐं शांती कहिड़ी तरह प्राप्त थी सघंदी? इन करे असीं सभु उन अकाल पुरख सां मिलणु चाहियूं था। महात्मा प्यार सां सम्झाइनि था त जेसिताईं असीं पंहिंजे ख़्याल खे इन्हे हंधि नथा टिकायूं जिते परमात्मा वसे थो, तेसिताईं उन परमात्मा सां कॾहिं मिली न सघंदासीं।
इहो परमात्मा को परे कोन्हे, इहो असांजे शरीर जे अंदरि आहे, असांजी देह में आहे। जॾहिं मिलंदो त देह में ई मिलंदो। जेकॾहिं का लेबोरेटरी यानी प्रयोगशाला आहे जंहिंजे अंदरि वञी मालिक जे मिलण जी रिसर्च या खोज करे सघिजे थी, त इहो सिर्फ़ु असांजो शरीर आहे, असांजी देह आहे, असांजो वजूद आहे। गुरु नानक साहिब पिणु फरमाइनि था त सिर्फ़ु हिन देह में ई मालिक जी भॻति थी सघे थी। ही इंसानी जामू परमात्मा असांखे 84 लख जूननि भोगण खां पोइ सिर्फ़ु इन वास्ते बख़्शियो आहे त असीं मालिक जी भॻति करे मालिक सां विसाल करे सघूं ऐं हिन देह जे बंधननि मां छुटकारो पाए सघूं। संत महात्मा दुनिया में सिर्फ़ु भॻतीअ जो तरीक़ो ॿुधाइणु अचनि था। हू सिर्फ़ु शब्द ऐं नाम जी धुन जो भेद ॾियण लाइ अचनि था। हू दुनिया में क़ौम या मज़हब बणाइण लाइ नथा अचनि। असांखे पाण में लड़णु झगड़णु सेखारणु या असांजे हथनि में डंडा तलवारूं ॾियण लाइ कोन था अचनि। हू त असांखां मालिक जी भॻति कराए, देह जे बंधननि खां आज़ादु कराए हमेशह लाइ परमात्मा सां मिलाइण लाइ था अचनि। जेकॾहिं असां ते सभ खां वॾो ऐं श्रेष्ठ उपकार आहे त इहो संतनि महात्माउनि जो आहे। हज़ूर महाराजनि ॾाढो सुंदर मिसाल ॾेई महात्माउनि जे परोपकारी दुनिया जी परोपकार सां भेंट कंदा आहिनि। फरमाईंदा हुआ त हिकु जेल में घणेई क़ैदी आहिनि। हिकु परोपकारी ॾिसे थो त गर्मीअ जे मौसम आहे, क़ैदियुनि खे पीअण लाइ थधो पाणी कोन थो मिले। हू बर्फ़ वठी खंडु विझी शरबत ठाहे क़ैदियुनि खे पीआरे थो। उञायल खे पाणी पीआरणु बि उपकार आहे। ॿियो ॾिसो त हिन खे खाधो सुठो कोन थो मिले त हू उन लाइ वधीक पैसा ख़र्च करे हिननि खे सुठा सुठा ताम खाराए थो। हीउ बि तमामु वॾो ऐं पवित्र परोपकार आहे। टियों परोपकारी ॾिसे थो त सर्दी जो मौसम अचण वारी आहे, क़ैदियुनि जा कपिड़ा पुराणा ऐं फाटल आहिनि। हू ॿियनि खां वधीक ख़र्च करे क़ैदियुनि खे गरम कपिड़ा ठाराए ॾिए थो। हीउ बि हिकु परोपकार आहे जो पहिरें खां वधीक चङो आहे। इन्हनि परोपकारनि जे कारण क़ैदियुनि जी हालति सुधरंदी वञे थी, पर इन हूंदे बि सभु क़ैदी जेल खाने में बंदि ई रहनि था। हिकु परोपकारी अहिड़ो अचे थो जंहिं वटि जेल खाने जी चाबी आहे। हू जेल जा दरवाज़ा खोले सभिनी क़ैदियुनि खे आज़ादु करे थो करे छॾे। अहिड़ी तरह जेकॾहिं को